जेॾो तुझो नाव बाज पे ओॾी मंगा रीह थंबे रीह थूणी तूं छपर तूं छा गुजाड़ो का मालूम तोखे सभु की। जॾहिं मां फिल्म स्टूडियो जे अंदरि वियुसि छाकाणि त अॼु जीअं ॿुधायो त मां बेसिकली क्रिकेटर हुयुसि त मुंहिंजा साथी क्रिकेटर हुया, उन जा पीउ के डायरेक्टर हुआ, के सिनेमा फोटोग्राफर हुया, के एडिटर हुया। त मूं घर वारनि सां ॻाल्हि कई, हुन चयो ठीकु आहे सुठो कमु आहे त सिख भले। ऐं सिखी जॾहिं तयारु थी वियुसि ऐं मुंहिंजी उहा उमिरि थी अदाकारी जी लेवल जे, त साकी साहब मूंखे चवंदो हो त यार तूं अदाकार छो नथो थिए, तुंहिंजो कद बुत बॉडी हर शइ आहे। शाहबाज़ दुरानी बि चवंदो। हाणे इहे ॿई अदाकार उहे हुया जेके हॉलीवुड जूं फिल्मूं करे चुका। मुंहिंजे मथां हिकिड़ो ख़ौफ़ इहो तारी हो त ही हेॾा वॾा अदाकार जेके हॉलीवुड जा अदाकार आहिनि, हिकिड़ो भवानी जंक्शन में कमु करे चुको हो साकी साहब, ॿियो जिनाह में करे चुको हो। मूं चयो हाणे कयां त कयां छा। अदा ठीकु आहे, मूंखे हाणे तव्हां ट्रेन कयो। अदाकारी अलॻि शोबो आहे, डायरेक्शन अलॻि शोबो आहे, फोटोग्राफरी अलॻि शोबो आहे, एडिटिंग अलॻि शोबो आहे, लिखणु अलॻि शोबो आहे। तव्हां अदाकारी मूंखे सेखारियो। पोइ उन्हनि मूंखे 2-3 महीना अदाकारी सेखारी। हाणे अदाकारी त सिखियुमि, मूंखे पहिरीं ई फिल्म एक्शन मिली। मूंखे त एक्शन ईंदो ई कोन्हे, इहो हैंड फाइट तलवारबाज़ी ऐं घोड़सवारी मूंखे न ईंदी आहे, मां इहो कीअं कंदुसि। पोइ मां लाहौर वियुसि, 6 महीना मुसलसल मां तलवारबाज़ी, फाइटिंग, तरणु ऐं फुटवर्क जेका थींदी आहे फिल्म जी फाइट जी, उहा सिखियुमि। इहो कार्ड तव्हां वटि कीअं पहुतो मुंहिंजो? अच्छा, त उहो कार्ड छा थींदो आहे दुनिया में, जेसि ताईं तव्हां वटि सिखिया कार्ड न हूंदो तव्हांखे स्टूडियो जे अंदरि दाख़िल थियणु न ॾींदा, न ई तव्हांखे कमु करणु ॾींदा आहिनि। त मूं वटि अलाह जे फज़ल सां उहो कार्ड अॼु बि आहे, पर भाऊ वटि हाणे पहुची वियो आहे, अलाए कीअं पहुची वियो आहे, पोइ या त डुप्लीकेट आहे। त बहरहाल मां पोइ साकी साहब ऐं शाहबाज़ दुरानी जे थ्रू सिंधी फिल्मुनि में एज़ आर्टिस्ट आयुसि। काफ़ी सिंधी फिल्मूं कयूं, पाण खे मंझरायुमि, डायरेक्शन बि कयुमि, एडिटिंग बि कयुमि, फोटोग्राफरी बि कयुमि, लिखियुमि बि। वरी उन खां पोइ नंढी स्क्रीन ते PTV जी तरफ़ आयुसि, उते बि अलाह जे फज़ल सां पंहिंजो पाण खे मंझरायुमि। पहिरियों ई ड्रामो मुंहिंजो ऐं शफ़ीमंद शाह जो हुयो, असां ॿई ऑडिशन ॾियणु आयासीं। शफ़ीमंद शाह ऑडिशन जेको आहे सो न करे ऐं उथी हलियो वियो। कुझु अहिड़ा सुवाल आहे, कुझु अहिड़ियूं शयूं हुननि रखियूं जेके हुनखे क़ाबिल क़बूल न हुयूं, मूंखे बि न हुयूं। मूंखे चयऊं उथ कुरेशी, मां बि उथियुमि, भाकुर पाए पाण ॿाहिरि हलियो वियो। मां वरी ईअं स्टूडियो D ॾे हलियो वियुसि। त क़िस्मत कीअं खुलंदी आहे PTV ते। त उते ज़ुल्फ़कार नक़वी ऑडिशन वठे पियो टार्ज़न जो, हुन जो नालो हो जिन चाचा। त उन टाइम मां मिस्टर सिंध जो टाइटल खटी चुको हुउमि बॉडी बिल्डिंग में। त जंहिं महिल मूं ऑडिशन ॾिनो, मचान खां ॿिए मचान ताईं, 3 मचान ताईं, तंहिंखां पोइ ॿाहिरि पोयों चिंबड़ियो पियो आहे सलीम जलाली जो पुटु जेको लेखक हो, मां कामयाबु थी वियुसि। त मूंखे इहो एज़ाज़ु आहे त पाकिस्तान टेलीविज़न जो पहिरियों टार्ज़न जो बि एज़ाज़ु मूंखे आहे। वरी इहो PTV ते काफ़ी मुख़्तलिफ़ उर्दू ड्रामो जिन चाचा, इहो उर्दू ड्रामो हो। सही, बिल्कुलु उर्दू ड्रामो। तव्हांजी शुरूआत उर्दू ड्रामे खां? मुंहिंजी शुरूआति उर्दू ड्रामे खां थी, जिन चाचा खां, जंहिंमें मां टार्ज़न हुउसि। छो त कुझु शयूं असांजा TV जा प्रोड्यूसर उहे जेके शर्त मुंहिंजे साम्हूं रखिया, जेकॾहिं मां हिते रखंदुसि त ही दोस्त मुंहिंजा उन्हनि खे घणो कुझु घटि वधि ॻाल्हाईंदा। इन करे उन ॻाल्हि खे ढकियां थो की हिन दुनिया में आहिनि, की हिन दुनिया में न आहिनि। त घणो कुझु घुरंदा हुआ, घणो कुझु थींदो हो जेको शफ़ीमंद शाह करणु न चाहियो। शफ़ीमंद शाह वरी लाहौर हलियो वियो, पोइ अदाकार मोहम्मद अली जे थ्रू उतां लाहौर में हुन स्टार्ट वरितो, पोइ वॾो अदाकार थी वियो। मां हिननि सिंधी ड्रामनि में आयुसि। वरी जॾहिं ही KTN चैनल खोलियो त इन जो बानी मेंबर मां हुउसि। त उतां वरी मां पंहिंजा शागिर्द वठी आयुसि, ईस्टर्न, मॉडर्न, इंटरनेशनल। इहे 3 फिल्म स्टूडियोज़ कराची में हुया। मुंहिंजो घणो अरसो ज़िंदगीअ जो कराचीअ में गुज़रियो आहे। मुंहिंजी पैदाइश जेका आहे शिकारपुर सिटी जी आहे, इन करे मां पंहिंजी जनम भूमि खे न विसारींदो आहियां। मरण घड़ी ताईं मां न विसारींदुसि।
इन अदीअ खे ॿुधायो त मां शिकारपुर जो आहियां। जी तव्हां बिल्कुलु त शिकारपुर पोइ जा। वरी जॾहिं क्रिकेट जा मां रिकॉर्ड इलाही क़ाइमु कया, पर मां ख़ुशि नसीब पंहिंजी तस्वर कंदो आहियां त मां के सिंधीअ जो पुटु आहियां। सिंधियुनि सां इहा ज़्यादती आहे जो सिंधियुनि खे अॼु ॾींहं ताईं 78 साल थी विया आहिनि, 79 साल थी विया आहिनि, त कंहिं बि बलोचो सिंधी खे हिननि PCB वारनि जॻह न ॾिनी आहे। मूंसां बि इहा ज़्यादती थी। हाणे मां टिकटॉक ते हूंदो आहियां, ब्रॉड ते हूंदो आहियां, मां तस्वीर उहा ई रखी आहे जेका मुंहिंजी किट हुई क्रिकेट जी हुई। 3 ॾींहं पहिरियों निदा डार उमिरो पई करे उतो मूंसां हुन ॻाल्हायो, मूंखे चई ये किट में आप है, मुझे मां आहियां। चए तो फिर किट क्यों पहनी हुई है, जब आप इतने बड़े वो हो तो मुझे आप मुझे नहीं पहचानती हो, मेरे साथ जो ज़्यादती हुई है उस टाइम तुम पैदा भी नहीं हुई थी, तब मैं क्रिकेटर था कराची में, तो फास्ट बॉलर था। इहा सॼी कहाणी जी ख़बर अमर जलील साहब खे। अमर जलील साहब वॾो लेखक आहे, उहो कराची यूनिवर्सिटी तरफ़ां खेॾंदो, पोइ मूंखे चवंदो छोकिरा कुझु न थींदुई, हेॾी महिनत करे थो, हेॾो तुंहिंजो रनअप आहे, हेॾो तुंहिंजो रिधम आहे, लाइन ऑन लेंथ तुंहिंजी सुठी आहे, पर न खणंदई हे जी जी मुंहिंजी छो न खणंदा।